Now you want me to talk in Sindhi? छा थियो पड़ी चरी हल्त भला बचियलू चेतनानी तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। विश्व में सभ खां वॾो दिल्लीअ में 11 ॾींहनि में ठहियल 10,000 बेडनि जो कोविड केयर सेंटर शुरू। कच्छ सौराष्ट्र गुजरात में बरसात मेहरबान। खंबाड़िया में 2 कलाकनि में 12 इंच। IT कंपनियूं ॻोठनि में खोले रहियूं आहिनि आफ़िसूं। दिल्लीअ जे 106 सालनि जी उमिरि वारे मुख़्तार अहमद कोरोना खे हारायो। सिंध में ॾींदो पाकिस्तान सोलार प्लांट लाइ चीन खे ज़मीन। फुटबॉल में बायरन म्यूनिख 13 दफ़ो ॿिन्ही घरेलू टूर्नामेंट में कई जीत हासिल। IPL विक्रमी करार सां ख़ुशि। पाकिस्तान टीम खे कोन मिली रहिया आहिनि टी-शर्ट लाइ स्पॉन्सर। ब्रिटेन में छूट मिलंदे ई थी भीड़। मास्क डिस्टेंसिंग लुप्त। होम लोन जा हफ़्ता न भरे सघण करे संजय सिंह गौर कयो आपघात। कोरोना जे करे भारत में 13 करोड़ माण्हू थिया बेरोज़गार। अमेरिका में पोरनि 3 करोड़नि माण्हुनि जो बेघर थियण जो जोखम। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 6,98,233 थिया। 19,702 कुल मौत। 4,24,928 थिया रिकवर। कोरोना जे खतरे करे विच शूटिंग में डिॼो TV एक्टर कुणाल ठाकुर। छॾे ॾिनाई कसौटी ज़िंदगी 2 जो शो। नेत्रहीन बालिका सहाना निरेन पियानो ते वॼाई सुरीली धुन। AR रहमान पंहिंजे ट्विटर अकाउंट ते कई उन जी तारीफ़। जय झूलेलाल, मां पायल मेघाणी तव्हांखे ॿुधायां थी पहाका। पहाको नंबर 109। अच्छी दाढ़ी अटो ख़राब। बुढ़ापे में बि ख़राब कम करण। ॾिसो त काको कीअं न तलबे रहियो आहे शराब ऐं कबाब। इन खे चइबो आहे अच्छी दाढ़ी अटो ख़राब। पहाको नंबर 110। अच्छी पग मपस अंदर मिड़ियो ई अगड़ियो। ॿाहिरियो ॾेखाव हुअण। तू रोहन जी सुठी कीमती पोशाक ॾिसी उन जी लियाकत ऐं शाहूकारीअ जो अंदाज़ो न लॻाए। मूंखे ख़बर आहे त हू बिल्कुलु बेकार माण्हू आहे। चइबो आहे अच्छी पग मपस अंदर मिड़ियो ई अगड़ियो। पहाको नंबर 111। अयाणो चवे सियाणो विञाए। अयाणे जी ॻाल्हि ते बि सोचणु ज़रूरी आहे। हू भले होशियार कोन्हे पर उन जी ॻाल्हि त ॿुध। मतां कुझु सुठी सलाह मिली वञे छो त अयाणो चवे सियाणो विञाए। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते सलाम सत श्री अकाल। घर में रहो, सुरक्षित रहो, मदमस्त रहो, मुश्कंदा रहो, ॾिसंदा रहो सिंधी समाचार।